नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन अॼु बि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब घोटकीअ में हिकु भेरो ॿीहर नून लीग खे पंहिंजो तनक़ीद निशानो बणायो आहे। तनक़ीद जो मौज़ू अॼु BISP हो। BISP जे मामले ते बिलावल भुट्टो ज़रदारी साहब नून लीग खे उन ई खाने में अची बिहारे छॾियो जिते हुन PTI खे बिहारियो। हुननि जो PTI जी हुकूमत हुजे या नून लीग जी ॿिन्ही BISP जे नाले खे हदफ़ बणायो। सवाल हिते इहो थो बणिजे त बिलावल साहब मुसलसल PDM जे जलसे खां पोइ ख़ासि तौर ते PDM में नून लीग खे तनक़ीद जो निशानो बणाए रहियो आहे। जॾहिं ॿिए पासे ॾिसिजे त नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ साहब जॾहिं कराची में मुख़्तलिफ़ मीडिया कॉन्फ्रेंस प्रेस कॉन्फ्रेंस दौरान या कि मुख़्तलिफ़ गैदरिंग्स में जॾहिं उन्हनि खां सवाल थिया त हुननि डायरेक्टली तनक़ीद न कई पीपल्स पार्टी ते या पीपल्स पार्टी क़यादत ते। अॼु मरियम साहिबा लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कई त उते उन्हनि खां जॾहिं सवाल थियो त तव्हां सां का मफ़ाहमत जी ॻाल्हि ॿोल थी रही आहे त हुननि वाज़े कयो त मौजूदा हुकूमत सां त मफ़ाहमत थी कान थी सघे। बाक़ी जॾहिं उन्हनि खां पुछो वियो त शहबाज शरीफ़ साहब कहिड़े कॉन्टेक्स्ट में जेको आहे मफ़ाहमत जी ॻाल्हि कई आहे त उन्हनि चयो त उहा क़ौमी मफ़ाहमत जी ॻाल्हि कई आहे। असां पंहिंजे पैनलिस्टनि खां इहो सम्झणु चाहींदासीं सभ खां पहिरियों त बिलावल साहब जो जेको एग्रेसिव टोन आहे टुवर्ड्स स्पेशली नून लीग उनजो रीज़न कहिड़ो आहे। बिलावल साहब जो जेको 3 साल हुकूमत हाणे पूरो थियो आहे हींअर सिंध जे दौरे ते बिलावल साहब निकितो आहे उन बाय एंड लार्ज कहिड़ी सियासत थिए पई उन जे ज़हन में छा आहे। ऐं आख़िर में इहो सवाल इन सां लाॻापियल इहो त नून लीग खे या क़ौमी मफ़ाहमत वारो फार्मूलो छा आहे ऐं क़ौमी मफ़ाहमत जो मक़सदु छा आहे। शहबाज शरीफ़ अॻिते आयो आहे हिकिड़े सर्किट्स में इहा ॻाल्हि हले पई त शहबाज शरीफ़ अॻिते अचणु माना नवाज़ शरीफ़ जो हार्ड कोर जेको नैरेटिव आहे उनखे थोरो पोइते थियणु आहे। ऐं गुज़िरियल प्रोग्रामनि में असां हिन त ॻाल्हि ॿोल कयो त हिकमत मिली असांजे पैनलिस्टनि जो ख़्यालु हो त इहा हुनजी स्ट्रेटेजिक हिकमत मिली आहे तंहिंजे करे हू कुझु पुठिते हटी करे कुझु ॻाल्हि ॿोल करे रहिया आहिनि। इन ई मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि जी टीम में जॉइन कयो आहे नसीर मेमन साहब, इनाम भट्टी साहब, अमर सिंधू साहिब ऐं असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि रफ़ीक भुट्टो साहब। सभ खां पहिरियों हलूं त नसीर मेमन साहब ॾे। नसीर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी बिल्कुलु। नसीर साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु घोटकीअ में हिकु भेरो ॿीहर तनक़ीद जो निशानो बणायो आहे PDM खे ख़ासि तौर ते हुन में नून लीग खे। नून लीग जी हुननि भेट ॾिनी आहे तहरीक इंसाफ़ सां ऐं जेको कॉमन जेको टारगेट आहे उहा BISP। हुननि चयो त BISP खे नून लीग टारगेट जो निशानो बणायो तहरीक इंसाफ़ बणायो। सवाल इहो आहे त जीअं सिंध जे दौरे ते बिलावल साहब विया आहिनि त हू डायरेक्टली तनक़ीद कनि पिया नून लीग ते। तव्हांजे ख़्याल में नून लीग खे हदफ़ तनक़ीद छो बणाए रहिया आहिनि बिलावल साहब? ॾिसो बिलावल साहब जो हिकिड़ो त निशानो ज़ाहिर गवर्नमेंट आहे उहो त सम्झ में अचे थी। ॿियो निशानो जॾहिं हू मुस्लिम लीग नून खे थो बनाए त हू उन्हनि फोर्सिस खे मैसेज थो ॾिए त असां तव्हांजी लाइन ते बि आहियूं। सिधी सिधी ॻाल्हि आहे त मुस्लिम लीग नून हिन स्टेज ते इस्टेब्लिशमेंट खे एक्सेप्टेबल कोन्हे। तंहिं करे बिलावल खे ख़बर आहे त ईंदड़ इलेक्शन उहा जॾहिं बि थी 2 साल पोइ थिए या कंहिं सबब जे करे पहिरें थिए त PTI जे साम्हूं या PTI जी मौजूदगी में जेकॾहिं को इस्टेब्लिशमेंट प्लान B हूंदो इस्टेब्लिशमेंट हमेशह प्लान B रखंदी। कंहिं बि स्टेज ते कंहिं बि सबब जे करे हुनखे सेकेंड ऑप्शन जी ज़रूरत पवंदी रहे थी। इहो 90s जे सॼे ॾहाके में असां ॾिठो त बिलाल उन जे लाइ पंहिंजी पोज़ीशन खे सेफ गार्ड करणु चाहे थो इस्टेब्लिशमेंट वटि त जेकॾहिं प्लान B में कंहिं बि ऑप्शन 2 जी तलाश थिए त पोइ उहा नवाज़ लीग न हुजे उहा पीपल्स पार्टी हुजे। उसूली तौर ते त जेकर हू हुकूमत खे वीक करणु चाहे कार्नर करणु चाहे त या त मुखालिफ़ दुर सां गॾु हुजे पर जेकर मुखालिफ़ दुर सां हुनजी अंडरस्टैंडिंग न आहे त एटलीस्ट दुश्मन जो दुश्मन दोस्त हुजण वारी फिलासफ़ी हेठि मुखालिफ़ दुर खे फ़िलहाल टारगेट न करे हा। तो इहा कैलकुलेटेड टॉक आहे ऐं इन जे पुठियां पूरी अंडरस्टैंडिंग आहे। मुमकिन आहे त बैकग्राउंड में को होमवर्क को डायलॉग का ॻाल्हि ॿोल के राब्ता अहिड़ा हुजनि जिन खां असां तव्हां वाक़ुफ़ न हुजूं। हिन क़िस्म जा दौरा हिन क़िस्म जूं स्टेटमेंट्स उनजी टाइमिंग इहे सभु कुझु कैलकुलेटेड हूंदी आहे पॉलिटिक्स में। इहा ऑफ द कफ न पियो थिए ऐं ख़ासि तौर ते अहिड़े टाइम ते जॾहिं PDM गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु हिकिड़ी वरी नई मूवमेंट लॉन्च करण जी ॻाल्हि कई आहे त उन स्टेज ते हुकूमत खे वीक खंड ॾिए भली ठीकु आहे। PDM तव्हां सां नथी चाहे तव्हां न्यूट्रल थी पंहिंजो कमु कयो। PDM जेकर हुकूमत खे वीक थी करे त तव्हांजो भलो थियणु घुरिजे पर ईअं करण जे बजाए PDM ऐं मुखालिफ़ दुर खे टारगेट करण मां मुंहिंजी अंडरस्टैंडिंग इहा आहे त इहो नियापो इस्टेब्लिशमेंट ॾांहुं आहे त असां ऑप्शन 2 जेकर का सोचो था त उहे असां हूंदासीं। तव्हांजे ख़्याल में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कैटेगोरिकली माना पाण खे बतौर ऑप्शन पैदा करणु चाहे थो पावर कॉरिडोर्स में? मां बिल्कुलु ईअं ई सम्झां थो ऐं ज़ाहिर आहे त गेम त पावर जी आहे न। ही सॼी पॉलिटिक्स ही सॼी स्ट्रगल त अल्टीमेटली पार्लियामेंट्री पॉलिटिक्स ऑल अबाउट पावर। पावर खां ॿाहिरि पार्लियामेंट्री पॉलिटिक्स में तव्हां ईअं आहे जीअं क्रिकेट जे ग्राउंड खां ॿाहिरि वेठल तमाशाई आहे उहो सीटियूं हणी सघे थो ताड़ियूं वॼाए सघे थो। सो दे वांट टू बी इनसाइड द गेम
जी, जी। ऐं उहो तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं उहो इस्टेब्लिशमेंट खे उन्हनि खे ख़बर आहे त इस्टेब्लिशमेंट सां फिटाए त सियासत हाणे करणी कान्हे पाकिस्तान में, त उहा लाइन टोकण जी कोशिशि आहे। जी सर, रफ़ीक भुट्टो साहब तव्हां खे पिया सम्झो छा जेकर नसीर मेमन साहब जो त ख़्यालु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको हदफ़ तनक़ीद बणाए रहियो आहे नून लीग खे पंहिंजे स्पीचिस में, उहो डायरेक्टली हिकु पावर कॉरिडोर में मैसेज पियो ॾिए त वी आर द ऑप्शन एंड यू कैन यूज़ अस एज़ द ऑप्शन एंड वी आर द वाइटल फोर्स एंड अल्टरनेटिव ऑप्शन अपोजिट नून लीग। तव्हांजो छा ख़्यालु आहे सर? जी बिल्कुलु, मां नसीर साहब सां बिल्कुलु इतफ़ाक़ कयां थो, पर उन ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाईंदे इहा ॻाल्हि बि कयां थो त हाणे जॾहिं बिलावल भुट्टो सिंध जो दौरो पंहिंजो मुकमल कंदो त उनखां पोइ उनजी दौरे जी शुरूआत आहे ॾखिण पंजाब खां, ऐं 7 तारीख़ लोधरा वेंदो, 8 तारीख़ मुल्तान, रहीम यार खान, मुज़फ़रगढ़, डेरा गाज़ी खान, इन इलाइक़नि विहाड़ी, बहावलपुर, इन्हनि ज़िलनि जा दौरा कंदो। तंहिं करे उते जेको आहे हिन जो टारगेट जेको आहे उहो मुस्लिम लीग नून ई आहे, छाकाणि त ईंदड़ इलेक्शन में PTI त पंहिंजी जाइ ते, पर असुलु जेको मुक़ाबिलो ॾिसण में अचे थो उहो पीपुल्स पार्टी ऐं नून लीग जो हूंदो। नून लीग जेतोणीकि त वधीक मज़बूत पार्टी आहे, पीपुल्स पार्टी ॾखिण पंजाब हुजे या सेंट्रल पंजाब हुजे या मिड पंजाब हुजे, उन में थोरी जेको आहे सा पीपुल्स पार्टी कमज़ोर आहे। तंहिं करे उहो नून लीग खे अटैक करे, सिर्फ़ु नून लीग खे अटैक नथो करे पर साण गॾु जेको आहे सो PTI खे बि अटैक करे थो, इमरान ख़ान जे पॉलिसियुनि खे बि हद बि तनक़ीद बणाए थो। पर सर हिते सवाल तव्हांखे कतई कलामी माफ़, जेकॾहिं हू इमरान ख़ान खे अटैक करे थो उहा त ॻाल्हि सम्झण जोगी आहे हुकूमत में, नून लीग खे अटैक करे थो देन इट्स मेक न्यूज़, त इन लाइ ॾिसो न, जी जी बिलावल भुट्टो ऐं मरियम नवाज़ फ्यूचर लीडर आहिनि पंहिंजे पंहिंजे पार्टियुनि जा, तंहिं करे मुस्तक़बिल इन्हनि जो आहे। शहबाज शरीफ़ बि इलाही घणो बीमार आहे, नवाज़ शरीफ़ जी सूरत हाल जी तव्हांखे ख़बर आहे। तंहिं करे हू जेको आहे सो पंहिंजी हिकिड़ी फ्यूचर स्ट्रेटजी जे तौर ते जेको आहे सो जेसिताईं नून लीग खे टारगेट न बणाईंदो तेसिताईं पीपुल्स पार्टी जी मक़बूलियत या पीपुल्स पार्टी खे को उन सां फ़ाइदो न रसंदो। जेसिताईं उनजे सिंध जे दौरे जो तालुक़ु आहे त उन में हू पाण वॉच करे थो, पाण ग्राउंड रियलिटीज़ खे पंहिंजे जेको आहे सो अखियुनि सां ॾिसे थो त ग्राउंड रियलिटीज़ आहिनि छा। कल्ह बि जॾहिं हू कश्मीर में हुयो त उन हिकिड़े अहिड़ी जेका आहे सेल्फी मोकिली आहे जिते बख्शापुर खां बडाणी जेको आहे सो रोड बिल्कुलु भॻल हो, पाण गाॾीअ मां लही उनजी निशानदेही कई अथई। त इन जे दौरे जा घणा रुखा मक़सद आहिनि। ऐं ॿियो जेको आहे सो पार्टीअ जी सूरत हाल बि हू ॾिसे थो त पार्टीअ जी केतिरी ताक़त आहे ऐं माण्हुनि जी जेका बॉडी लैंग्वेज खे बि वॉच करे थो त जेको सिंध जो अवाम आहे उहो केतिरो पीपुल्स पार्टी सां गॾु आहे ऐं उतां जा जेके मुक़ामी लीडर आहिनि, जेके MNA MPA ऐं ॿिया जेके पार्टी जा उहिदेदार आहिनि, उन्हनि जी सूरत हाल छा आहे, उन्हनि जे विच में राब्तो छा आहे ऐं कारकुननि ताईं उन्हनि जी रसाई कीअं आहे, इहो सभु कुझु हू वॉच करे थो। अॼु जॾहिं हू घोटकी वियो आहे त उते तव्हांखे इहा ख़बर असां वटि ब्रेक थी चुकी आहे त जॾहिं हू घोटकी पहुतो आहे त उते मोहम्मद बख़्श महर जी दावत में उतां सां तालुक़ु रखंदड़ जेके धारे जा ॿार आहिनि, सिफुल्ला धारे जो जेको अॻूणो MPA MNA आहे ऐं सूबाई वज़ीर आहे इकराम धारे जो, उहे जेके आहिनि सो उन में नज़र कोन आया आहिनि। इन जो मतिलबु हिते इहो आहे त घोटकीअ जे अंदरि जेको आहे सो मोहम्मद बख़्श महर ऐं धारेजन जे विच में इख़्तिलाफ़ ओपन थी विया आहिनि ऐं उनजो हिकिड़ो वॾो मक़सदु हिकिड़ो इहो बि जेको आहे सो चई सघिजे थो त इकराम धारे जे वटि एंटी करप्शन जो खातो जेको उन खां सिंध हुकूमत वापसि वठी बंगुल ख़ान महर जेको मोहम्मद बख़्श ख़ान महर जो भाउ आहे ऐं सिंध गवर्नमेंट में स्पेशल असिस्टेंट आहे उनखे ॾिनो आहे। उन ते हू जेके आहिनि से नाराज़ आहिनि ऐं इहो हिकिड़ो उन्हनि जो पहिरियों सियासी फ़ैसिलो आहे त पार्टीअ जी लीडर जी मौजूदगीअ में हू जेको आहे सो न पहुता आहिनि। अहिड़ी तरह सां जेको आहे सो अली गौर महर सेनेट में जेको आहे सो पीपुल्स पार्टी खे ऐं अली नवाज़ महर पीपुल्स पार्टी खे वोट त ॾिनो पर पीपुल्स पार्टी उन्हनि सां जेके वाइदा कया उहे न पाड़िया, जंहिंजे करे अली नवाज़ महर बि अॼोके जेतोणीकि पीपुल्स पार्टी जो MP आहे, अली गौर पीपुल्स पार्टी जो MP न आहे, पर अली नवाज़ महर बि जेको आहे सो अॼोके जेका बिलावल जी उते मौजूदगी घोटकीअ में उन मां गैरहाज़ुर रहियो। हाणे बिलावल मीरपुर माथेली जे तरफ़ वञे पियो ऐं उते सरदार ख़ालिद अहमद लुंड जेको पिणु काफ़ी मसइलनि ते जेको आहे सो मोहम्मद बख़्श महर खां नाराज़ चयो वञे थो ऐं छाकाणि त उनजी जेका आहे सा मीरपुर माथेली सब डिवीज़न ॾहरकी ऐं उबाड़ में जेका असां मुदाख़लत आहे मोहम्मद बख़्श महर जी, उनजे करे उनखां बि हू जेको आहे सो काफ़ी तफ़ज़ात रखे थो। ॾिसूं त उन उते सूरत हाल
हिते मां तव्हां तफ़सीली जेको आहे माइक्रोज़ में असांखे काफ़ी बयानु कयो आहे घोटकी ऐं इनर पॉलिटिक्स ते, पर जेको तव्हां एज़ अ होल जेको बिलावल जो तजियो कयो दौरे जो, त उहो दौरो करे रहियो आहे, पाण ऑब्ज़र्व करे रहियो आहे। जॾहिं माण्हू ख़ुदि दौरो करे ऐं इनखे चइबो आहे कैलकुलेशन करे, त उहो कैलकुलेशन कबी तॾहिं आहे कंहिं शइ जी असेसमेंट लाइ। असेसमेंट तॾहिं कबी जॾहिं फ्यूचर में चैलेंजिस हूंदा। तव्हांजे ख़्याल में कहिड़ो फ्यूचर में चैलेंज आहे जो बिलावल हाणे कैलकुलेटेड थी अंदरि लही पियो आहे ख़ुदि? बिलावल पंहिंजो कॉन्टेक्ट वधाए थो माण्हूअ सां ऐं डायरेक्ट थियणु चाहे थो आवाम सां। जीअं तव्हांखे यादि हूंदो त बेनज़ीर साहिबा बि जॾहिं 1986 में हिते आई हुई या त उन वक़्तु उन जेको आहे सो कारकुननि खे सुञाण पए, केतिरनि माण्हुनि खे पंहिंजे नालनि सां सुञाणींदी त कारकुन ॾाढो ख़ुशि थींदो हो। अहिड़े नमूने सां सिंध जो इहो जेको अवाम आहे बिलावल सां जेको आहे सो वेझड़ाई रखण जे लाइ या उन ताईं पहुचण लाइ अॼोको हिकिड़ो जीअं मिसाल आहे त हिकिड़ी छोकिरी जेको आहे सो उनजी औरत जी ख़्वाहिश हुई त बिलावल खे अजरक पाराए, पर सिक्योरिटी वारनि उनखे झलियो त उहा रोई पई। उनखां पोइ नासिर शाह आयो, उन छोकिरीअ खे वठी वियो ऐं बिलावल खे उन जॾहिं अजरक पारायो त उन ते उहो जेको आहे सो काफ़ी ख़ुशि थी। त अहिड़े नमूने सां माण्हुनि जी डायरेक्ट रसाई थियणु चाहे थी। सिक्योरिटी ख़दशा पंहिंजी जाइ ते आहिनि बिलावल खे, पर बिलावल जेसिताईं अवाम में न वेंदो तेसिताईं उन्हनि सां डायरेक्ट लिंक में न हूंदो, डायरेक्ट कॉन्टेक्ट न हूंदो, त बिलावल ताईं हिकिड़ो फीडबैक न मिली सघंदो। ऐं बिलावल चाहे थो त इहे जेके विच वारा माण्हू आहिनि उहे ऐं वोटर जे विच में मुंहिंजो डायरेक्ट कॉन्टेक्ट हुजे, त जीअं असां हिक ॿिए खे सुञाणूं ऐं फीडबैक हुजे, मसइला हल थियनि। ऐं मां सिंध में वधीक, छाकाणि त पीपल्स पार्टी जी अहिड़ी का मक़बूलियत सिंध में कोन्हे ऐं डे बाय डे हुनजी मक़बूलियत में कमी पई अचे, उनखे बि कवर करण जे लाइ बिलावल इहो एक्शन खयो आहे त अवाम सां पंहिंजो हिकिड़ो डायरेक्ट कॉन्टेक्ट रखे। तव्हां पंहिंजी तर्जीह में 2 खां 3 सवाल जेके आहिनि उन्हनि मुसलसल तफ़सीली जवाबु ॾिनो। इनाम भट्टी साहिबु तव्हां ॿुधी रहियो साईं मूंखे? जी बिल्कुलु ॿुधायो। हीउ जेको अॼुकल्ह बिलावल भुट्टो साहिबु हदफ़ तनक़ीद नून लीग खे बणायो आहे, तव्हांजे ख़्याल में उनजो रीज़न कहिड़ो आहे? जो बुनियादी तौर ते त मौजूदा जेके बि टई इक़्तिदार जे लाइ डोड़ंदड़ या इक़्तिदार में वेठल जमायतूं आहिनि, उन्हनि जी पैदाइश जो हंधि या खणी चइजे असुलियत जेका आहे उहा त साॻी आहे। पर हींअर जेको वेझे माज़ी में एंटी इस्टेब्लिशमेंट जो नैरेटिव जेको डेवलप कयो आहे उहो नून लीग डेवलप कयो आहे। ऐं उन नून लीग जे उन स्टैंड जे करे हिन वक़्त ताईं नून लीग कंहिं हद ताईं नाक़ाबिले क़बूल सम्झी वञे थी, जंहिंजे करे हू पुठिते धिकबा रहनि था ऐं हू कंहिं बि मफ़ाहिमत ते फ़िलहालु नथा अचनि। ईअं कोन्हे त न ईंदा, ऐं मुमकिन आहे केॾी महिल बि अची सघनि था, पर पहिरीं जेको हुयो उहो इहो त लॻो पए त ॿई उहे जमायतूं जेके कॾहिं कॾहिं ओचितो पंहिंजे इक़्तिदार जी ख़्वाहिश में एंटी इस्टेब्लिशमेंट बयानियो ॾेई या लुक ॾेई या जेस्चर ॾेई अवाम में बि मक़बूलियत हासिलु करणु चाहींदियूं ऐं पोइ वरी पंहिंजी ताक़त हासिलु करे साॻियो ई वरी उन्हनि सां ई वञी गॾु वेहंदियूं या खणी चइजे त उन्हनि जे वेझो वञी करे कुलो उन्हनि सां ई कुले में मिलाए करे वेहंदियूं। त उन्हनि ॿिन्ही नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे गॾिजण खां पोइ PDM जो दौरान ईअं पियो लॻो त शायदि मुल्क में हिकिड़ी का वॾी तब्दीली मुमकिन थी सघंदी, जंहिंमें इस्टेब्लिशमेंट कमज़ोर थी वञे, इक़्तिदार ताईं रसाई उहा अवाम जे वोट जे ज़रिए मुमकिन बणिजी सघे। जेतोणीकि उन्हनि शुरू वारनि ॾींहंनि में ई मूं चयो पिए त इहो सभु कुझु सिर्फ़ु इक़्तिदार जे हासिलात लाइ, इक़्तिदार जे कारीडोर में पंहिंजे वज़न वधाइण जे लाइ अॻिते हली करे ख़बर पवंदी त केरु कीअं ऐं कहिड़ी रांदि प्ले थो करे। ऐं तव्हांखे जेकॾहिं यादि हूंदो त मूं इन ई हिकिड़े प्रोग्राम में PDM जे उन दौरान चयो त ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी ऐं नून लीग हिक ॿिए जे मदे मुक़ाबिल हूंदी। ऐं आउं हींअर बि चवां थो त हींअर त सफ़ा वाज़े थी आयो आहे त पीपल्स पार्टी ऐं नून लीग इलेक्शन्स में मदे मुक़ाबिल किथे किथे हूंदियूं। उन में हिकिड़ो जेको वॾो नज़र थो अचे त शायदि PTI जे लाइ थोरो घणो कंहिं कोशिशि कई त सिंध जे अंदरि नेशनल असेंबली जूं सीटियूं जेके उहे फ़र्द आहिनि, जेके शख़्सियतूं आहिनि, जेके हासिलु करण जे क़ाबिल रहंदा आया आहिनि ऐं रहनि था, उहे शायदि PTI ॾे जेको आहे सो वारो कनि या उन ॾे फेरो कनि, तंहिंजे करे उन्हनि खे कुझु मिली वेंदो, पर लॻो न। तंहिंखां पोइ हाणे नज़र ईअं थो अचे त ऐन मुमकिन ईअं आहे त जीअं जीअं इलेक्शन्स वेझियूं ईंदियूं त उहे सभु जेके आहिनि मुमकिन आहे मुस्लिम लीग नून जे या नवाज़ लीग जे वेझो थियणु शुरू थियनि। तंहिंजे करे बि हिकिड़ो इहो नैरेटिव बिलावल ज़रदारी हींअर सिंध जे अंदरि खणी करे हले पियो। ॿी तव्हांखे यादि हूंदो त मूं चयो अॻे भेरे बि कंहिं प्रोग्राम में त ईंदड़ भेरे ऐन मुमकिन आहे त साउथ पंजाब में पीपल्स पार्टी खे कुझु नेशनल असेंबली जूं सीटूं मिलनि ऐं उन जे ई बुनियाद ते हुननि जी घोड़ा डोड़ाइण वारी ड्रोड़ जे अंदरि जेका क़बूलियत या कंहिं हद ताईं का शइ जेका नज़र अची सघे थी उहा उन्हनि सां थींदी।
त हाणे असुल जेको मुक़ाबिलो आहे उहो इहो आहे त PTI सां गॾिजी कंहिं बि तरह सां पीपल्स पार्टी कमु करण लाइ तयारु थी सघे थी ऐं उनजो इम्कान ईअं थो नज़र अचे त ईंदड़ तौर ते जेकॾहिं पीपल्स पार्टी नेशनल असेंबली जे अंदरि पंहिंजो वज़न वधाए वई, उन्हनि जूं सीटूं उन्हनि एतिरियूं हासिल करे वरितियूं सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब जे साउथ एरिया मां, त पोइ शायदि जंहिं डिफरेंस जो जंहिं वटि थोरो डिफरेंस हूंदो उनखे सपोर्ट ॾियारे करे इक़्तिदार मिली सघे थो। इहा हाणे ड्रोड़ हुनजी PTI सां मुफ़ाहिमत जे बुनियाद ते हलंदी, पर इन्हनि ॿिन्ही जमायतुनि खे जेको मुक़ाबिलो नज़र अचे थो जंहिंसां उहो हुननि खे नून लीग थी नज़र अचे ऐं उहो तंहिंजे करे ॿई काउंटर अटैक्स जेके कंदा उहे नून लीग ते कंदा। ऐं ॿी शइ जेका नसीर कई बिल्कुलु आहे उन सां इतफ़ाक़ थो करियां त जॾहिं जेकॾहिं ॿिन्ही जो दुश्मन साॻियो हुजे त भले पाण में खणी दोस्ती न हुजे, पर दुश्मन जे दुश्मन खे दोस्त सम्झण वारी जेका फिनामिना आहे उहा जॾहिं ख़तमु थी वञे त तॾहिं सम्झिजे त हुननि खे किथां को अहिड़ो वधीक सघ या आसरो मिलण जो को अंदेशो या इशारो आहे जंहिंमें पीपल्स पार्टी खे ईंदड़ वक़्त में बि सिंध जो इक़्तिदार त खपे ई खपे, पर वफ़ाक़ में बि जेकॾहिं का किथे उन्हनि जी ड्रोड़ नंबर 1, 2 ते वञी करे पहुचे थी त उते बि हू पंहिंजी क़िस्मत आज़माई करे सघंदा। न त मूंखे मुंहिंजो जेको एनालिसिस आहे उहो इहो आहे त सिंध जे अंदरि जेका सूरत हाल आहे उहा पीपल्स पार्टी लाइ बहितर कोन्हे। इन जो ई सबबु आहे जो इंतिहाई सख़्त सिक्योरिटी में पुलिस जे तमामु वॾे पहिरीं एडवांस में उते वञी करे जेके कार्रवाइयूं कनि था उन जी सॼी क्लीनिंग करण खां पोइ बिलावल दौरा करे रहियो आहे। उन सां गॾोगॾु तव्हां इहो बि आउं ॿुधाईंदो हलां त हींअर साईं हुननि जेको सख़्तु हिकिड़ो तरीक़ेकार शुरू करे ॾिनो आहे त सॼी सिंध जे अंदरि कॉम्परस जमायतूं जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ दहशतगर्द जूं FIRूं नॉर्मल कंहिं मामलनि ते कटराइण शुरू करे ॾिठो, छाकाणि त उन्हनि खे इहो अची डपु थियो आहे त किथे ईअं न थिए त इलेक्शन्स वेझियूं अचनि ऐं जॾहिं ही उते वेंदा कैंपेन जे लाइ या माण्हुनि में त उते माण्हू उन्हनि सां जेका हालत कंदा हशर कंदा त जंहिंजो उन्हनि खे ख़ौफ़ आहे उनखे अॻु में ई काउंटर ख़ौफ़ क्रिएट करे माण्हुनि खे ऐं उन्हनि सियासी जमायतुनि खे हिसाइणु चाहिनि था। सिंध जे अंदरि त पीपल्स पार्टी जी अवामी तौर ते सूरत हाल इहा आहे जंहिंखे आउं नथो सम्झां त हिन वक़्तु को पीपल्स पार्टी खे चइजे त उहा अवामी कुवत या सघ जे तौर ते इक़्तिदार में अची सघंदी, पर उहा जेकॾहिं इक़्तिदार में आई बि त उहा एस्टेब्लिशमेंट जे न रुॻो आशीर्वाद पर मुकमिल तरह सां इंजीनियर्ड वे सां ईंदी, मुकमिल इंजीनियर्ड वे ऐं उन इंजीनियर्ड वे सां ई जेकर उनखे सिंध हुकूमत बि मिली सघे थी अॻिते वञी सघनि था। जी अमर साहिबा, तव्हां कंक्लूजन में छा चवंदव? सवाल मुंहिंजो इहो आहे त बिलावल साहब जो हाणे टारगेट जेको आहे नून लीग छो थी वियो आहे, ऐं ॿियो जेको जंहिं रफ़ीक भुट्टे साहब ख़ासि तफ़सीली जेको आहे हिकिड़ो माइक्रोज़ में वञी डिस्ट्रिक्ट सतह ते हुननि पंहिंजो तजियो ॾिनो, बिलावल साहब जेको हींअर एक्टिव थियो आहे सिंध में उनजो रीज़न तव्हांखे छा पियो नज़र अचे? असेसमेंट कहिड़ी आहे, कैलकुलेशन कहिड़ी आहे, ऐं उहो छाजे करे थिए पियो? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त इहा वाज़े आहे त जेके बि सियासी पार्टियूं आहिनि उहे वक़्तनि फ़वक़्तनि आवाम सां माण्हुनि सां उहे पंहिंजे राब्ते में अचनि थियूं। तव्हांखे शायदि विसरी वियो हुजे 2 साल पहिरीं जेका असां हिकिड़ो ट्रेन मार्च शुरू थियो हुयो जेको बिलावल भुट्टे पाण शुरू कयो हुयो ऐं उहो ट्रेन मार्च बि सिंध जे अंदरि ई थियो हुयो ऐं अप टू दैट माना लास्ट ताईं वञी जेका असां उहो ख़तमु थियो ऐं उन ट्रेन मार्च वरी जेका असां हिकु भेरो पीपल्स पार्टी जी अवाम में मक़बूलियत या अवाम जे पारां पसंदीदगी जी उन क़िस्म जी हिकिड़ी जेका असां हिकिड़ो टेस्ट जेको आहे सो उनजो केस ॾेई छॾियो। उन खां पोइ वक़्तनि फ़वक़्तनि इहो थींदो रहियो आहे त जेके आहिनि से सियासी पार्टियूं ईअं रुजू कंदियूं आहिनि अवाम सां। हाणे जेकॾहिं बिलावल जो जेको ख़ासि तौर ते निकिरणु आहे उन जे पुठियां कहिड़ा मुहरिक थी सघनि था, मां रफ़ीक साहब जी इन ॻाल्हि सां त बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां त जेका असां अवामी पार्टियूं जीअं त रहंदियूं आहिनि, सियासी पार्टियूं राब्ते में रहंदियूं आहिनि, ही उनजी हिकिड़ी कड़ी आहे, लाज़मी तौर ते इहा उनजी कड़ी आहे, पर यकीननि हिन वक़्तु जेके पॉलिटिकल मोटिव्स साम्हूं आहिनि उहे बि घटि में घटि मां ॿिए तरीक़े सां ॾिसां थी। मां इन तरीक़े सां ॾिसां थी त सिंध जे अंदरि तव्हां ॾिठो त हिन PTM जे ॿीहर जेका असां ही पंहिंजी जेका असां जेको उभार आयो या जेका वरी जेका असां मूवमेंट हलणु शुरू थी आहे, जेको सिंध जे अंदरि जेको जलसो हुयो ख़ासि तौर ते कराची वारो, ऐं कराची वारो जलसो सिंध जे अंदरि जलसो माइनस पीपल्स पार्टी, इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी सिग्निफिकेंट आहे जंहिंमें घटि में घटि जेके मुबसरीन आहिनि उहे मुबसरीन चवनि था त ॿियो केरु बि न को कॉम्परस न को ॿिया के जेके आहिनि से नून लीग, पर अलबत्ता उन में 80% जेका शमूलियत रही उहे JUI जे
पूरी सिंध मां जेका असां जेका जीअं हर पार्टी जी रहंदी आहे रुगो जहिड़ी आहे न त जेकॾहिं पीपल्स पार्टी जो हुजे हा तॾहिं जेका असां सॼी सिंध मां उन्हनि जा कारकुन अचनि हा त अहिड़े तरीक़े सां सॼी सिंध मां जेका असां जहिड़ी आहे जे मदरसनि जा उन्हनि जा माण्हू अची जेका असां उन खे कामयाबु करण जी कोशिशि ते ही बिलावल लाइ हिकिड़ो चैलेंज आहे हिकिड़ो थ्रेट आहे नंबर 1 इहा ॻाल्हि उहो ज़रूरु हिन जे ज़हन में हूंदो त उन जे काउंटर में ई जेके आहिनि अहिड़े क़िस्म जी मुहिम हलाए जंहिंमें उहो तासुर ख़तमु थिए त माण्हू बिलावल या ॿियो को अल्टरनेट या ॿी का पार्टी उन ॾे ॾिसनि पिया नंबर 1 नंबर 2 जेका असां मां इन ॻाल्हि खे कतई बि जेका असां हो न कंदसि जेका असां अंडरमाइन न कंदसि त जेका PDM जी हींअर जेका तहरीक हले थी पई घटि में घटि मां त इअं नथी पई सम्झां त जेके बि नैरेटिव एंटी जेका असां एस्टाब्लिशमेंट जी अमर साहिबा तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो शायदि अमर साहिब सां कम्युनिकेशन जो इशू थी वियो आहे जीअं हुन बहाल थिए थो हुनखे ॿीहर कंटिन्यू कयूं था हलूं था नाज़रीन हिकु ॿिए अहम सुवाल जेको हुन सां ई जुड़ियल आहे उहो इहो आहे अॼु मरियम नवाज़ साहिबा जेकी ॻाल्हि कई आहे जी तव्हां कंटिन्यू कयो तव्हांजो आवाज़ु विच में बंदि थी वियो उनजे करे तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कयो जी हा मां इहो पियो चयो त जेका असां ख़ासि तौर ते माना इहा जेका इन मूवमेंट खे ॾिठो वञे त सभई पार्टियूं इक़्तिदारी पार्टियूं आहिनि वक़्तन फ़वक़्तन इहे यू टर्न बि वठंदियूं रहंदियूं आहिनि हींअर एस्टाब्लिशमेंट सां ऐं वॾे खां वॾो यू टर्न जेकॾहिं यादि ॾियारियां त उहो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो पंहिंजो जेको आहे सो यू टर्न इहो हुयो तव्हां ॾिठो हुयो त असेंबली में हुन बी गो बाबा गो चयो हुयो ऐं पोइ उन गो बाबा गो वारे इसाक ख़ान सां मिली करे नवाज़ शरीफ़ खे आउट करायो हुई त मुंहिंजे लाइ त घटि में घटि जेकॾहिं सियासी पार्लियामेंट जी हिस्ट्री ॾिसजे ऐं सियासी पार्टियुनि जी हिस्ट्री ॾिसजे त इहा का नई ॻाल्हि कान्हे त ही पार्टियूं यू टर्न वठंदियूं आहिनि सुभाणे इहा पार्टी में बि मिसाल जे तौर ते बुज़दार जी हुकूमत जीअं टारगेट करे थो बिलावल भुट्टो त बुज़दार जी हुकूमत सिर्फ़ु इन करे आहे छाकाणि त नवाज़ लीग नथी चाहे त बुज़दार जी हुकूमत वञे पीपल्स पार्टी तयारु वेठी आहे ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी चवे थी त जेकॾहिं बुज़दार जी हुकूमत खे तव्हां बचायो था उन खां पोइ तव्हां जेका असां सेंटर जी हुकूमत में बग़ैर कंहिं जेका असां उनजे असां हटाए सघूं था जेकॾहिं नो कॉन्फिडेंस मूव जे लाइ नून लीग तयारु थिए हाणे नून लीग छो नथी तयारु थिए उहो उन खां पुछी सघिजे थो त बुज़दार जी हुकूमत उन्हनि जी छो ज़रूरत आहे उहो उन खां पुछी सघिजे थो पर मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त पार्टियुनि जे अंदरि ऐं जेका असां सियासी तहरीकनि जे अंदरि इहो टाइम ईंदो ज़रूरु रहंदो आहे इहो को पहिरियों दफ़ो कोन्हे ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि आहे त हाणे जॾहिं इहा सिचुएशन पैदा थिए थी त इन सिचुएशन जे अंदरि जॾहिं हिकिड़ी जेका असां तहरीक हले थी ऐं तहरीक मां तव्हांखे ॿुधायां त तहरीक जो ख़ात्मो या तहरीक जेका असां जेका एंड अप कंदी आहे उहो किथे कंदी आहे के न के टेबल टॉक ते थींदी आहे किथे न किथे ॻाल्हियूं तय थींदियूं आहिनि मूं तव्हांखे पहिरियों दफ़ो जॾहिं ही मूवमेंट पे हली तॾहिं बि चयो त आख़िरी जेको तय थींदो उहो टेबल ते तय थींदो टेबल ते तय थींदो जॾहिं टेबल इहा फील कंदी त कहिड़ो पासो ॻरो आहे किथे ॾेई सघिजे थो केतिरो वठी सघिजे थो केतिरी बार्गेनिंग ऐं उहे बैकडोर डिप्लोमेसी हिन वक़्तु बि ॿिन्ही पार्टियुनि सां किथे न किथे हलंदड़ हूंदी इशू इहो आहे त हाणे ॿिन्ही पार्टियुनि खे जेकॾहिं शेयर खपनि था त ॿिन्ही पार्टियुनि जो हिक ॿिए सां मुक़ाबिलो आहे तव्हांजे ख़्याल में उन मुक़ाबले जे करे बिलावल साहब जो हदफ़ तनक़ीद बणाए पियो ऐं फ्यूचर जेको स्टेक कंहिंजो वधीक हुजे मूं तव्हांखे ॿुधायो न त ॿई शयूं शामिल आहिनि न रुॻो इहो पर जेको सिंध जे अंदरि हिकिड़ी मूं PDM वारी ॻाल्हि कई त जेको ख़ासि तौर ते PDM वारो जेको कराची वारो जलसो हुयो उनखे ज़रूरु काउंटर करणो हुयो उनखे काउंटर कयो वियो टे नंबर ते अञा हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका मुख़्तलिफ़ जेका असांजे तजज़िये निगारनि ॻाल्हि कई उहा ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई पई वञे त सिंध जी माण्हू का पीपल्स पार्टी खां बेज़ार थी चुका आहिनि या सुभाणे खां उनखे वोट कोन ॾींदा या सुभाणे खां जेका हिकिड़ी जेका सोशल मीडिया या हिकिड़ी फेसबुक वारी जेका हिकिड़ी प्रोपेगेंडा हले थी पई हक़ीक़ी तौर ते ज़मीन ते छा पियो थिए छा वाक़ई जेको उहो माण्हू उन्हनि खां परते थी चुको आहे उहो माण्हू वेझो थी चुको आहे वॾेरा वधीक जेका असां पीपल्स पार्टी खे जेका असां फर्स्ट ऑप्शन जे तौर ते ॾिसनि था या ॿिए के पासे ॾिसनि था ही उनजो टेस्ट केस बि हुयो त उहो बि माना हिकिड़ो प्रूव थिए त आख़िर पीपल्स पार्टी पंहिंजी असेसमेंट त कंदी न हू बीठी किथे आहे ऐं इहा तव्हां ॾिसो था त जेका जीअं घोटकी वारी ॻाल्हि जेका असां भुट्टे साहिब कई
उहा घोटकी वारी ॻाल्हि बि ख़ुदि इहो साबित करे थी त ख़ासि तौर ते जेका असां उही ॾिसंदा त कहिड़ा कहिड़ा सुभाणे जेके आहिनि से मोहरा अहिड़ा थी सघनि था जंहिं ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। अॼु काबीना ठही आहे, सुभाणे ॿिया एडवाइज़रियूं ॿियूं कंहिंखे मिली वेंदियूं, मुमकिन आहे। मुमकिन आहे त जेका इलेक्शन जो माहौल थिए इहा असेसमेंट हुजे, ऐं असेसमेंट इन करे बि थी आहे छाकाणि त तव्हां इहो ॾिठो त जेका असां ख़ासि तौर ते जी अमर साहिबा तव्हांजो नुक़्तो अची वियो। जी अमर साहिबा तव्हांजो नुक़्तो अची वियो। जी जी आख़िरी हिकिड़ी पीटीआई जे पारां जेॾी महिल अरबाब गुलाम रहीम खे लाथो वियो इन्हनि मोहरनि खे गॾु करण जे लाइ, उनजो काउंटर ज़रूरी हुयो ऐं उन काउंटर जे लाइ बिलावल खे इहो पंधु करणो पियो। बिलावल बि ॾिसे त कहिड़ा माण्हू केॾां वञणा आहिनि, कहिड़ा माण्हू केॾे किथे रहणा आहिनि। जीअं जेका असां फ्यूचर में या जेका असां ईंदड़ साल थिए या अञा ईंदड़ साल थिए जेका इलेक्शन जे लाइ जेको जेको ग्राउंड तयारु थींदो आहे उहो हिकिड़ो हिकिड़े पासां इक़्तिदार जी पार्टी, हिकिड़े पासां हरीफ़ पार्टी, उन्हनि जूं जेके आहिनि ही उन सभिनी खे काउंटर करण जे लाइ हिकिड़ो टेस्ट जेको आहे सो साबित थियो आहे, जंहिंमें मां सम्झां थी त पार्टी पंहिंजी असेसमेंट वधीक सुठे तरीक़े सां करे सघी हूंदी ऐं करे सघे थी। हू किथे बीठल आहे, आईंदा इलेक्शन लाइ उनखे छा करणु। जी हिते ब्रेक जो इशारो पियो थिए, वठूं था हिकु नंढो ब्रेक खां पोइ अची असां ॻाल्हाईंदासीं सभिनी पैनल्सनि सां त हीअ जेका क़ौमी मफ़ाहमत वारी ॻाल्हि आहे, जेका ॻाल्हि कई आहे मरियम नवाज़ साहिबा। मरियम नवाज़ खां जेकॾहिं सवाल थियो त गुज़िरियल ॾींहुं या हिकु ॿिए पहिरियां जेको आहे शहबाज शरीफ़ साहिबु ॻाल्हि कई त असां मफ़ाहमत या मज़ाहमत जी ॻाल्हि नथा कयूं, असां फेयर इलेक्शन जी ॻाल्हि था कयूं। इन कॉन्टेक्स्ट में जॾहिं हुन खां सवाल कयो वियो त मरियम साहिबा जो चवणु हो त इहा मफ़ाहमत त मौजूदा हुकूमत सां त कॾहिं थी नथी सघे, बाक़ी शहबाज शरीफ़ साहिबु क़ौमी मफ़ाहमत जी ॻाल्हि कई आहे। इन ई मौज़ूअ ते असां पंहिंजे पैनल्सनि खां तजियो वठंदासीं, पर हिते वठंदा नंढो ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थियूं था। नाज़रीन प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भली कार हलूं था नसीर मेमन साहिब ॾे। जीअं असांजो सुवालु आहे त क़ौमी मफ़ाहमत जो तमामु डिघी डिबेट आहे, पर असां टाइम जी त खोट आहे। प्रोग्राम में 13 खां 14 मिंटनि सभिनी पैनल्सनि खे गुज़ारिश हूंदी त उहो 3 खां 4 मिंट में पंहिंजी ॻाल्हि कंप्लीट कनि। नसीर साहिबु तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? नसीर मेमन साहिबु तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? नसीर साहिबु तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? हलूं था नसीर में हिकु भेरो ॿीहर नसीर साहिब सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कयूं था। हलूं था रफ़ीक भुटे साहिब ॾे। भुटा साहिबु तव्हांजे ख़्याल में जेका क़ौमी मफ़ाहमत वारी ॻाल्हि कई आहे, इन क़ौमी मफ़ाहमत खे तव्हां किथां ॾिसो? हिकिड़े पासे शहबाज शरीफ़ जो नैरेटिव आहे ऐं उहो ज़ाहिर आहे हिकिड़ो विच थोरो नैरेटिव नज़र अचे पियो, ठही हलण वारो नैरेटिव नज़र अचे पियो, ऐं हींअर फ्रंट ते उहो आहे नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ पोइ ते हटी विया आहिनि। पर अॼु जेका मरियम नवाज़ ॻाल्हि कई आहे अची, उहो ख़ुदि माना पार्टी अंदरि जेका डिफरेंस ऑफ ओपिनियन आहे हुनजे अंदरि उहो ज़ाहिर थियो आहे। हुन चयो त शहबाज शरीफ़ क़ौमी मफ़ाहमत जी ॻाल्हि करे थो। इहो थोरो असांखे सम्झाइजो, या क़ौमी मफ़ाहमत जो मतिलबु छा आहे जंहिंखे मरियम नवाज़ बि एक्सेप्ट करे थी? ॾिसो, इहो मुस्लिम लीग नून जे रधण में रोलो आहे ऐं 2 नैरेटिव आहिनि, 2 जेके आहिनि से ऐलानिया आहिनि। हिकिड़ो स्कूल ऑफ थाट हाणे ओपन थी वियो आहे जेको मियां शहबाज शरीफ़ जो आहे, जेको चए थो न मज़ाहमत न मुफ़ाहमत। इन जो मतिलबु साम्हूं जॾहिं आयो त इहो चयो वियो त बाबा 2023 ताईं हुन तहरीक इंसाफ़ जी हुकूमत या इमरान जी वज़रात आज़मा खे क़बूल कयो आहे, उनजे इंतज़ार में आहे। तंहिं करे न मज़ाहमत कबी न मुफ़ाहमत कबी, ऐं 2023 में इलेक्शन जो इंतज़ारु कबो। उनजो मतिलबु किन धुरिन इहो वरितो आहे। मरियम नवाज़ अॼु बि जेको आहे सो जेका नवाज़ शरीफ़ जलसे में कराची वारे PDM जे जलसे में जेका तकरीर कई हुई उनखे फॉलो करे थी। हू अॼु बि एंटी इस्टेब्लिशमेंट आहे, पंहिंजे उन ई स्टैंड ते बीठो आहे जितां उन गुजरांवाला वारे PDM जे जलसे में चयो हुयो त ऐं उन ई पॉलिसीअ खे मरियम नवाज़ टो पई करे ऐं उनखे अॻिते वधाए पई। पर हाणे ख़ुदि PDM जे अंदरि, छाकाणि त 8 तारीख़ ते उन्हनि 8 सेप्टेंबर ते PDM जो सरबराही इजलास घुरायो आहे, जंहिंमें सूरत हाल अञा वाज़े थींदी। अफ़गानिस्तान में तालिबान जे अचण खां पोइ ख़ुदि मौलाना फज़ल रहमान जो JUI जो पाकिस्तान में हिकिड़ो नओं स्ट्रेटेजिक रोल शुरू थींदो। उहे पुराणा इतिहादी रहिया आहिनि तालिबान जा, जॾहिं मुला उमर जी अफ़गानिस्तान में हुकूमत हुई। त अहिड़े नमूने सां हाणे हुननि जी डिमांड वधंदी, हाणे हुननि जो हिकिड़ो रोल बीहंदो त PDM जो जेको सरबराह आहे उहो उनजो रोल अफ़गानिस्तान जे हिन सूरत हाल में पाकिस्तान जे अंदरि छा थो बीहे, ख़ुदि उनजो उहो जेको किरदारु बीहंदो उहो जेको आहे सो PDM खे हिकिड़ो वॾो धचको लॻंदो, ऐं PDM पोइ वञी नंढियुनि पार्टियुनि ऐं नून लीग सां वञी बीहंदी। हिकिड़ो इहो आहे। ॿियो जेको आहे त जेका नरम पॉलिसी आहे उहा मियां नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ जी आहे, ऐं हुन सां ई इस्टेब्लिशमेंट हाणे डायलॉग करे थी।
जेको बि उथण वेहण आहे, जेको बि डायलॉग आहे इस्टेब्लिशमेंट जो, उहो मियां शहबाज शरीफ़ सां पई करे। छाकाणि त इस्टेब्लिशमेंट जो वरी इहो चवणु आहे त शहबाज शरीफ़ छाकाणि त पार्लियामेंट में मौजूदु आहे, लीडर ऑफ अपोज़िशन आहे, MNAs या जेके उतां जूं स्टैंडिंग कमेटियूं आहिनि उन में जेको आहे सो नून लीग जी जेका नुमाइंदगी आहे उन्हनि जो लीडर जेको आहे शहबाज शरीफ़ आहे, उन सां ई ॻाल्हाइजे ऐं उनखे ई क़बूलु करे जेको आहे सो मुस्लिम लीग नून जो हिकिड़ो किरदारु ठाहिजे। छाकाणि त मरियम नवाज़, मियां नवाज़ शरीफ़ पार्लियामेंट खां ॿाहिरि आहिनि, उन जी सोच ॿी आहे। तंहिं करे इहो जेको शहबाज शरीफ़ ऐं मियां नवाज़ शरीफ़ जे विच में जेको टकराव आहे इहो किथे वञी बीहंदो, इहो मां सम्झां थो त 8 सेप्टेम्बर ते जेको PDM जो इजलास आहे उन में ॾिसजे त मरियम नवाज़ अचे थी ऐं उन में जेको आहे सो नवाज़ शरीफ़ वीडियो लिंक ते अचे थो ऐं उहो छा थो ॻाल्हाए ऐं सर क्विकली मूंखे समअप कजो, टाइम बिल्कुलु घटि आहे। क़ौमी मफ़ाहमत इन जो मतिलबु छा आहे? हासिल मतिलबु इहो आहे त माना PTI सां गॾु शहबाज शरीफ़ वेही सघे थो, हुकूमत ठाहे सघे थो, उन में एडजस्ट पीपल्स पार्टी खे बि करे सघे थो ऐं फ्यूचर में क़ौमी मफ़ाहमत जे नाले सां हिकु जेको नेशनल गवर्नमेंट वारी थ्योरी आहे उनखे इम्प्लीमेंट करे सघिजे थो। साईं, क़ौमी मफ़ाहमत जो मतिलबु इहो आहे त हिक ॿिए सां वेहिजे, डायलॉग कजे, पहिरियों त हिक ॿिए खे रिकॉग्नाइज़ कजे न त बाबा मां तोखे क़बूलु कयां थो, तूं मूंखे क़बूलु कर, अचु त पाण में डायलॉग कयूं। धुरियूं तॾहिं वेंदियूं आहिनि जॾहिं धुरियुनि जी हैसियत खे क़बूलु कबो आहे। इस्टेब्लिशमेंट हिकु रियलिटी आहे, मियां शहबाज शरीफ़ उनखे क़बूलु करे चुको आहे त उन्हनि सां विछा वधाइण जे बजाए घटाइजनि। छाकाणि त 2000 जेका ईंदड़ इलेक्शन आहे, क़ौमी इलेक्शन, उन में बि उनजो किरदारु हूंदो ऐं उन जे किरदार खां सवाइ पाकिस्तान जो जेको सियासी ढांचो आहे उन में पॉलिटिकल पार्टी जेके जिन बि कंफ्रंटेशन कई आहे इस्टेब्लिशमेंट सां उहे अॻिते वधी न सघियूं आहिनि ऐं इहा ई वजह आहे जो पीपल्स पार्टी PDM खां ॿाहिरि आहे ऐं वरी इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाइण में बि जेको आहे सो इंगेज आहे। जिते बि इस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी जी क़यादत खे सॾाए थी, पीपल्स पार्टी उन खां इनकार नथी करे ऐं उते वञी करे उन्हनि सां ॻाल्हाए थी ऐं इहो सियासी क़ुवतुनि जो असां वटि मौक़ुफ़ रहियो आहे त भई डायलॉग करे टेबल ते वेहिजे ऐं डायलॉग जे ज़रिए कंहिं हल तरफ़ वञिजे जंहिंजी नवाज़ शरीफ़ मुखालफ़त करे। जी अमर साहिबा, तव्हांजो छा ख़्यालु आहे क़ौमी मफ़ाहमत जो नैरेटिव, इनखे थोरो बयानु कजो। त क़ौमी मफ़ाहमत जो नैरेटिव इहो आहे त सभिनी खे हिसो पती ॾियो ऐं सभई गॾु विया आहिनि। त पाकिस्तान जी जहिड़ी सूरत हाल थी आहे उहा इन करे बि थी आहे त छाकाणि त न हक़ीक़ी अपोज़िशन खे रिकॉग्नाइज़ कयो वियो आहे, न हुकूमत खे रिकॉग्नाइज़ कयो वियो आहे। हक़ीक़ी तौर ते हींअर जेका वेड़ वारी जेका हालत आहे उन हालत में इहो फार्मूला इस्टेब्लिशमेंट जे पारां फॉरवर्ड कयो वियो हुयो त इन क़िस्म जी का शइ ज़रूरु थिए त जिते सभई गॾियल हुकूमत ठाही वञे। उन में सभ खां वधीक जेको आहे सो नवाज़ शरीफ़ जो नैरेटिव जेको हुयो उहो वोट को इज़त हो या उन खां पोइ जेका हुन PDM में तक़रीर कई उन खां पोइ ॻाल्हियूं कुझु घणियूं ई जेका असां बिगड़जी वियूं ऐं हू नो रिटर्न पॉइंट ते बीठल हुयो। शहबाज शरीफ़ जेल में हुयो, शहबाज शरीफ़ खे ॿाहिरि आणे शहबाज शरीफ़ सां मफ़ाहमत वारो रस्तो साॻियो कढी। जी जी अमर साहिबा, अमर साहिबा तव्हांखे आवाज़ अचे पियो? जी अमर साहिबा, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? हलूं था हिकु भेरो ॿीहर जेको आहे अमर साहिबा। जी 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 इन ॻाल्हि ते कोन कंदा त असांखे जेका असां हिसो पती खपे। हू चवनि था त नेक्स्ट इलेक्शन थिए, हिन इलेक्शन जे बारे में जेका असां एतिरी जेका असां न आहे त असां हेतिरो जेको सुठो आहे मां नथी सम्झां त ख़ासि तौर ते जेका नवाज़ शरीफ़ जी ईगो आहे उहा इनखे बर्दाश्त करे सघंदी त इनखे माफ़ु करे छॾिजे। पीपल पार्टी वटि अलबत्ता एतिरो वॾो दिलि आहे, भुट्टे साहिब जो खून माफ़ु थी वियो, बीबी साहिबा जो खून माफ़ु थी वियो, अञा घणी शयूं माफ़ु थींदियूं। तो उहे वरी बि जेका असां पहिरें ॾींहं वारी पार्लियामेंट जी तक़रीर खां वेंदे कोविड खां वेंदे कश्मीर इशू ताईं जेका असां बिलावल भुट्टो पार्लियामेंट में चवंदो रहियो आहे त इन मामलनि ते गॾिजी वेहणु खपे पर जॾहिं वज़ीर आज़म उनखे रिकॉग्नाइज़ ई नथो करे गॾिजी वेहण लाइ को सवाल पैदा नथो थिए। हाणे जेको अगरि को रस्तो कढियो वियो आहे त उन में ज़ाहिर कान का जेका असां हक़ीक़त हूंदी। आख़िरी ॻाल्हि इहा आहे नून लीग जे रगनि में मज़ाहिमत शामिल ई कोन्हे। केतिरो बि एंटी जेका असां एस्टेब्लिशमेंट ई नैरेटिव खणी अचनि
इन कश्मीर जे इलेक्शन साबित कयो आहे त पंजाब जो माण्हू एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव खे वोट न ॾींदो, उन सां गॾु न बीहंदो। जी इन जे करे मां नथी सम्झी सघां पई त उहे एतिरो नुक़सानु खणणु चाहींदा त सुभाणे असांखे ही त मामिलो जी चवे थी त न मफ़ाहिमत न मज़ाहिमत, हिनखे हलण ॾियो, 10 साल अथसि गुज़री वेंदा, जी फौजदार खे हलण ॾियो, गुज़री वेंदा। जी अमर साहिब छा थींदो, मां ईअं सम्झां थी त नेक्स्ट में बि इहा जेका शइ तयारु थिए पई उहा इहा आहे त घटि में घटि इस्टेब्लिशमेंट सां अहिड़ो जो रस्तो ठाहिजे जंहिंसां माना सभिनि खे हिकिड़ो पंहिंजो ड्यू शेयर मिली सघे। इनाम भट्टी साहब जी 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 जुनेद, मूंखे ईअं थो लॻे त हाणे जेका मौजूदा वक़्त में जेको शहबाज शरीफ़ चए थो क़ौमी मफ़ाहिमत मां मुराद ईअं वठणु खपे त हींअर इलेक्शन जे माहौल जे लाइ जेको जेतिरी महिनत कंदो, जेतिरी हासिलात कंदो, उनमें सूरत हाल कुझु ईअं थी नज़र अचे थी ईंदड़ वक़्त में नून लीग बि इन ते बि वञी करे बीह सघे थी त खेसि सिर्फ़ु पंजाब जी जेकॾहिं हुकूमत मिले ऐं उन खां पोइ नेशनल असेंबली में जंहिंजी जेतिरी अक्सरियत हूंदी उन जे नंबर्स जे बुनियाद ते, जे नंबर 1 ते नून लीग आहे उनखे थोरियूं बाक़ी के सीटूं खपनि थियूं इक़्तिदार जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत ठाहिण लाइ, त शायदि उनखे मिली वञे। जे 2 ते आहे 1 ते आहे PP त उनखे, जे 1 ते आहे PTI त उनखे, अदरवाइज़ जीअं जीअं जेको डिवाइड थियो पियो आहे त इहा शइ सभिनी खे नज़र अचे पई त पंजाब जे अंदरि, पंजाब असेंबली में अक्सरियत नून लीग खे आहे, सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी खणी अचे थी, ऐं बलूचिस्तान जे अंदरि हींअर जेका नई सूरत हाल जुड़ी आहे उहा ईंदड़ भेरे का नओं रुख अख़्तियार करे सघे थी, ऐं KPK जेको आहे उहो मुमकिन आहे कंटिन्यू करे PTI ॾांहुं, या वरी इनखे अञा शफलिंग करे कंहिं ॿिए पासे वठी वञनि। त मुंहिंजे ख़्याल में क़ौमी मफ़ाहिमत मां जेको शहबाज शरीफ़ इशारो ॾेई रहियो आहे उनजो मक़सदु इहो आहे असांखे पंजाब आजो करे ॾियो, वफ़ाक़ी हुकूमत में सभिनी खे गॾियल तौर ते आज़मायो, जंहिंजो जेतिरो पावर हुजे उनखे उन में उते उहो शेयर ॾियो। बाक़ी सभिनी खे धिके ज़ोरी कंहिंखे जेको आहे सो उते चौधरी बिरादरान खे विहारणु या ॿिए कंहिंखे आणणु, इहो उन्हनि खे क़बूल न आहे, तंहिंजे करे ई थिए थो। सवेर जेको अमर थियो त जेकॾहिं पंजाब में नून लीग चाहे त पंजाब जी हुकूमत तब्दील करे सघे थी, त उन में वॾे खां वॾो हिकिड़ो सुवाल इहो आहे त जॾहिं बिलावल बि अॻे इहा कोशिशि कई या ॿियनि बि कोशिशि कई, उन में अॻियां इहो पियो आयो त चौधरी बिरादरान खे स्पेस ॾियो, जे उन्हनि खे CM शिप ॾियो था त पोइ शायदि तब्दीली अची सघे, जेका नून लीग खे कंहिं बि तरह सां क़बूल न रही आहे। त हाणे बि ईंदड़ वक़्त में पंजाब जे अंदरि इन तरह सां उन्हनि खे स्पेस जेकॾहिं मिली वियो ऐं क़ौमी असेंबली जे अंदरि जंहिंजी जेका जेतिरी ताक़त हूंदी उन सां हू गॾिजी हली सघनि था। मूंखे ईअं थो लॻे हींअर क़ौमी मुफ़ाहिमत जो इहो नालो आहे ऐं इहो ई तरीक़ेकार थी सघे थो। बाक़ी इन मां मूंखे इहो नज़र नथो अचे त क़ौमी मुफ़ाहिमत मां मुराद इहा हुजे त गॾिजी का हिकिड़ी नई हुकूमत ठाहींदा। उहो बयानियो क़ौमी मुफ़ाहिमत वारो क़ौमी हुकुमरानी, क़ौमी हुकूमत वारो इस्टेब्लिशमेंट जो आहे, ऐं इनखे थोरो ॿिनि तरीक़नि सां ॾिसां थो। हुननि जो हू अलॻि आहे, हू इन्हनि सभिनी जमायतुनि खे आउट करे उन्हनि मां हिकिड़ा चूंड पंहिंजा सिलेक्टेड माण्हू खणी उन्हनि खे इक़्तिदार में आणे जेका हुकूमत ठाहींदा उनखे क़ौमी हुकूमत चई सघिजे थो। हिन जी जेका क़ौमी मुफ़ाहिमत जी लाइन आहे मरियम नवाज़ जी ऐं शहबाज शरीफ़ जी, उहा इन तरीक़े जी आहे। जी इनाम साहब, नसीर मेमन साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो सर कंक्लूड कजो सर, कंक्लूड रिमार्क्स तव्हां खां था वठूं। क़ौमी हुकूमत क़ौमी मफ़ाहिमत जी ॻाल्हि कई आहे मरियम नवाज़ साहिबा, तव्हां छा चवंदव, इन क़ौमी मफ़ाहिमत छा आहे, इन मतिलबु छा आहे? मुझे ख़्याल है इन किस्म जो ॻाल्हियूं कुझु जेको मुस्लिम लीग नवाज़ जो वर्कर आहे उनखे कंफ्यूज़ करियूं। हिकिड़े पासे हिकिड़ो एक्सट्रीम ते सफ़ा हिकिड़ो ॿी हाइट ते नैरेटिव आहे जंहिंमें को कंप्रोमाइज़ कोन्हे, कंहिं सां ॻाल्हि कान्हे, इस्टेब्लिशमेंट सां हथु मिलाइण त परे, उन सां वेझो अचण बि हराम। ऐं ॿिए पासे जॾहिं तव्हां क़ौमी मफ़ाहमत जी ॻाल्हि था कयो त आख़िर मफ़ाहमत कंहिं सां कंदो, मुखारबदर सां कंदो, हुकूमत सां कंदो, इस्टेब्लिशमेंट सां कंदो। सर इन में मां थोरो रिफ्रेश कयां, माफ़ु कजो सर, रिफ्रेश कयां। उहो चवे थी त शहबाज शरीफ़ हुकूमत सां मफ़ाहमत जी ॻाल्हि न कई आहे, क़ौमी मफ़ाहमत जी ॻाल्हि कई आहे, बाय एंड लार्ज उन क़ौमी मफ़ाहमत वारी नैरेटिव खे सपोर्ट करे थी। जी सर। अच्छा, हुकूमत सां जेकर मफ़ाहमत न आहे करणी त पोइ आख़िर बाक़ी ॼण कंहिं सां मफ़ाहमत करे हलणी आहे? हिकिड़ी त ॿी इस्टेब्लिशमेंट आहे, हुकूमत उन सां गॾु आहे, हुकूमत उन मां ख़ुशि आहिनि। रही ॻाल्हि पीपल्स पार्टी की उनखे तव्हां PDM जी स्टेटमेंट हूअं ई फज़ल रहमान जी सत्ता आई आहे ऐं ॿई ॾुरियूं बेक़ाइदो करे उन सां बि मफ़ाहमत करणु न चाहींदा, त पोइ इहा ॾाढी वेज ॻाल्हि थी। उन कंहिंसां कोन्हे मफ़ाहमत, त पोइ तव्हां सिधो चओ त असां इस्टेब्लिशमेंट खे रिप्लेस था करियूं, त असां सां स्पेस क्रिएट कयो, असां सां ॻाल्हायो, असां बहादुर आहियूं।
इनफैक्ट जेका मूं पहिरीं गुज़ारिश कई त ही पावर पॉलिटिक्स आहे, हिन में सभिनी खे पंहिंजो पंहिंजो स्पेस खपे, हिकिड़ा तिखो ॻाल्हाईंदा, हिकिड़ा मिठो ॻाल्हाईंदा, खपे सभिनि खे स्पेस। जी को बि स्टेब्लिशमेंट सां टकराव करण जे मूड में कोन्हे, ॻाल्हि क्लियर आहे, को बि हाणे इनकलाबी कोन्हे को, कंहिंखे बि स्टेब्लिशमेंट सां जहिड़ो करे अवाम जे बल ते इक़्तिदार में करण जो को बि शौक़ु कोन्हे को, कंहिंजी बि अहिड़ी परफॉर्मेंस कोन्हे जो अवाम जी 80s जी बेनज़ीर हिननि मां जी। केरु कोन्हे जेको अवाम जे बल ते स्टेब्लिशमेंट खे ललकारे सघे। जी। सभई पंहिंजे पंहिंजे जो स्पेस घुरनि था। शहबाज शरीफ़ जी स्टेटमेंट बि उहा ई स्पेस घुरण जी ॻाल्हि आहे, मरियम उनखे जस्ट इंडोर्स कयो आहे। जी वॾी महिरबानी नसीर मेमन साहब, तव्हां कैटेगोरिकली जेका ॻाल्हि कई आहे, दे आर वांटिंग दियर स्पेस, ऐं ज़ाहिर आहे द पावर हंग्री पावर पॉलिटिक्स आहे, ज़ाहिर आहे हुनखे पावर खपे। वॾी महिरबानी इनाम भट्टी साहब, अमर सिंधु साहिबा ऐं रफ़ीक भुट्टो साहब, तव्हां पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन, ते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो आहे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।